सही मुझे ये कहानी न पर असल ज़िंदगी की हकीकत आए। इन कहानी के थोड़ा गौर से बुझो। एकड़ो हो बादशाह, पोइ बादशाह एकड़ो महल ठारायो, पंहिंजो एतिरा उन में कमरा ठाराई जो पंहिंजो बेअंदाज़। पोइ उन में हर एक शौक़ हर शइ रखें। अगर जो कुकड़ जो शौक़ीन आहे उन हिसाब सां कुकड़ रखें, को कुतनि जो शौक़ीन आहे उन हिसाब सां कुता रखें, कि औरतुनि जा शौक़ीन आहे तो उन में ख़ूबसूरत औरतूं कमरनि में रखें। जेको भी हिते इंसान जी दुनिया में शौक़ आहे उहो सभु हुन पंहिंजे हिसाब सां रखियो उन महल में। पोइ हुन ऐलान कयो सॼे इलाइक़े सॼे मुल्क में ऐलान हेॾ करे छॾियो, बाबा जेको बि हिन महल मां अंदरों क्रास 2 कलाकनि अंदरि हुन पासे ॾो निकिरंदो सो ही महल उन जे हवाले आहे। सो हले केतिरा माण्हू अचनि पिया, ॾिसनि पिया, अंदरि वञनि पिया। को कुतनि जो शौक़ीन हुजे त कुता ॾिसण बीह रहे, अड़े हीउ कुतो कहिड़ो आहे, हीउ कुतो कहिड़ो आहे, उहो पंहिंजे शौक़ में बीह रहे। को औरतुनि जो शौक़ीन हुजे, ॾिसी औरतूं ॾिसण में पूरो हुजे। हुनखे टाइम जी ख़बर ई न पई, 2 कलाक गुज़री वञनि पिया। बसि हमरा जेको वञे पियो 2 कलाक अंदरि न पियो निकिरे त पोइ उनखे अंदरों कढी उन जा कारी ऐं उनखे माराए पिया छॾनि, फांसीअ चढ़ाए पिया छॾनि। ईअं इतफ़ाक़ हलंदो हलंदो सॼी दुनिया ईअं माण्हू अचनि पिया। हले केतिरा जीअं शइ जा शौक़ीन हुया उहा शइ उते उन्हनि खे मिले पई, उन दीदार में बीह पिया रहनि। हिननि खे टाइम जी ख़बर न पई उन पवे, सो कलाक गुज़रंदा वञनि पिया। हलंदे हलंदे हिकिड़ो नौजवान हिकिड़ो ख़ूबसूरत इंसानु आयो। सो उन खे ख़बर पई, वरी बादशाह जे अॻियां आयो। बादशाह खे चयईं त मां हे 2 कलाकनि अंदरि मां इहो महल जे हुन पासे ॾो निकिरंदुसि। सो जेकॾहिं न निकितुमि भले तव्हां मूंखे माराए सघो सघियो था। सही आहे न? बादशाह चयो सही आहे, तुंहिंजो खे मोकल आहे, तूं 2 कलाकनि अंदरि हिन महल मां हुन पासे ॾो निकिरी वई। हिन महल हिन दर ॾो क्रॉस थिए त हुन दरवाज़े ॾो निकिते, हीउ महल तुंहिंजे हवाले आहे। से हाणे बादशाहीअ जो अहद थियल हो सॼे मुल्क में, तो हे बिस्मिल्लाह करे अलाह खे यादि करे ऐं बिस्मिल्लाह करे ऐं उन महल में रवानो थी पियो। सो हीउ हलंदो वञे, पोइ हिन जे हेठि ई कंधु हुजे, नज़र हुजे, हेॾे लूणो पियो न हणे, न हेॾे पियो लूणो हणे। हलंदे 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 वञी कलाक अंदरि वञी हुन दरवाज़े ॾो निकितो अची। सही हुकरा लॻी आहे सॼे मुल्क में। हुन खां बादशाह ढिंडोरो पिटरायो त वारो की जेको अवाम आहे त मुंहिंजो हिकिड़ो हमरा मतिलबु मुंहिंजो एद पूरो थी वियो। जेको मूं कयो हमरा महल मुंहिंजे हिन दरवाज़े ॾो वञी हुन दरवाज़ा ने पुॼी वियो। सो हिनखे महल मां ॾिनो। जॾहिं अवाम सॼो ॻोठु गॾु थी वियो, पोइ महल वारो मालिक बादशाह पियो हुन हमरा खां पुछा करे त ॾे हवाल, हेॾा दुनिया मां कोराए माराए छॾी हिन महल जे करे। अले केतिरा माण्हू कुसिया मरिया, तूं हिकिड़े कलाक अंदरि सॼे महल मां कीअं किरास थी निकिरी आहिनि, मूंखे सम्झ में ॻाल्हि न आई। बादशाह खे हुन चयो, जॾहिं मूंखे ख़बर पई त बादशाह सलामत ऐलान कयो आहे त महल उन खे ॾींदो जेको 2 कलाकनि अंदरि हुन पासे ॾो निकिरी वञे। सो मां इहो ॿुधो, जॾहिं महल मूंखे मिले थो त महल में जेकी शइ अंदरि आहे सभु शइ मुंहिंजी आहे न। जॾहिं 2 कलाकनि अंदरि मां हुन पासे ॾो निकिरी वरी मुंहिंजे भिले थी वई सभु शइ। जेकी शइ बि अंदरि आहे त महल खां ॿाहिरि त न आहे न, उहा त महल में जेकी रही उहा त मुंहिंजी शइ थी वई न। हाणे महल जॾहिं मुंहिंजो आहे त इन करे मां बसि हेठि कंधु कयूं निकितो वियुमि, का शइ ॾिठमि ई कोन महल में आहे या न आहे बि। हिन चयो त न इहो, सो इहा ॻाल्हि ईअं आहे। सो असुलु ज़िंदगी जेकी इंसान जी आहे हीअ दुनिया फ़ानी आहे। सो कंहिंखे कहिड़ो शौक़ु आहे कुकड़नि जो ॿकरनि जो, पर हर शइ खे पंहिंजे शौक़ में हर को रिधो बीठो आहे, पर अलाह जे दरवाज़े ॾे केरु कोन थो अचे। हीअ दुनिया जेको आहे उहो बादशाह वारो महल आहे। जेको बि ईंदो ॼमंदो इन दरवाज़े ॾे ईंदो, क़बर जे दरवाज़े ताईं जे पुॼी वियो सही सलामत, सो उहो हिन दुनिया खे बि खटी वियो त अॻिली दुनिया खे बि खटी वियो। हाणे हिते ख़पत तव्हां ॾिसो था, को कुतनि जो शौक़ीन आहे त कुतनि में रिधो बीठो आहे, को माल जो शौक़ीन आहे त माल में रिधो बीठो आहे, पर अलाह ॾे कंहिंजी बि निवड़त न आहे। जॾहिं हुन चयो त हिन 2 कलाकनि अंदरि मां होॾां टपी वियुमि, जॾहिं महल सॼी मुंहिंजो थींदो त ॿी शइ सां मुंहिंजो कहिड़ो कमु आहे। जॾहिं हीअ दुनिया सॼी खटे वियो त हुनखे हर शइ उते मिलंदी न। जंहिं शइ जो हुन इश्क़ न कयो उन त सभु शइ मिली वई हुनखे। सो हीअ जेकी फ़ानी दुनिया आहे न, इन जो शौक़ु छॾियो था। बाक़ी अलाह रिज़्क़ जे इन अलाह जे रोज़ वठो कलमे खे ऐं क़ुर खे, बाक़ी ॿियो दुनिया जो इश्क़ छॾियो त तव्हांखे हिन दरवाज़े मुंहिंजी आया हो माउ जे पेटऊं त क़बर जे दरवाज़े ताणी तव्हांजे आराम सां निकिरी वियो इन साल ज़िंदगीअ में, त तव्हांखे इहे सभु सुख मिलंदा अॻिते हली। सो हीअ कहाणी जे पसंदि अचेव त लाइक ऐं शेयर फॉलो लाज़मी कंदा। महिरबानी। अस्सलाम वालेकुम। या अली मदद।